मां तव्हांखे ॿुधायां त कानून ठहियलु आहे, इम्प्लीमेंट बि हुन ते थियो आहे, ऐं इन कानून तहत इलाही तव्हांजा केसिस जेके आहिनि स्टेट जे तरफ़ां जेके आहिनि कंप्लेंट थिया आहिनि। जंहिं केस में स्टेट कंप्लेंट थींदी आहे उहो केस जेको आहे सुभाणे वारिस छा बि कनि उहो केस वापसि न थींदो आहे। तंहिंजे करे असां ज़रूरु इहा कोशिशि करे रहिया आहियूं, ऐं इनशाला उन में मां पहिरें बि इहो तव्हांखे जवाबु ॾिनो त सिंध हुकूमत ऐं तव्हांखे ख़बर आहे त औरतुनि जे हुकूक जे हवाले सां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी असांजी लीडर जेका आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई, असां वटि असांजी लीडर जेका आहे आसफा भुट्टो ज़रदारी आहे, असांजी लीडर जेका आहे अदी फरियाल टालपुर साहिबु आहे। तंहिंजे करे असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारा त औरतुनि जे हुकूक जे लाइ हवाले सां त कुझु वधीक ई कमु करे रहिया आहियूं बनस्बत ॿियनि जी पार्टियुनि जे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू। वतुज़ मंतशा वतुज़ुल मंतशा। अल्लाह पाक ने कुरान मजीद में लिखा है, मेरे अल्लाह का मेरे ऊपर करम है, मेरे लीडरशिप का मेरे ऊपर एतमाद है कि मुखालफिन को अपनी बयानियाँ जारी करना से पहले सोहेल सियाल का नाम शुरू होता है, शुरू सोहेल सियाल से होता है, और उसकी पॉलिटिक्स का हर महवर जो है सोहेल सियाल के गर्द घूमता है। पर लाड़काना में इस किस्म के जवाब देने, पाकिस्तान के फतह का जश्न का दिन है 9 तारीख में, इस किस्म के जवाब नहीं देना चाह रहा। सिर्फ 2-3 चीजें कि अल्लाह खैर करेगा, सोशल मीडिया पे अपने आप को जितवाने वाले 2029 का फिर इंतजार कर लें। सवाल का जवाब फिर पाकिस्तान की यही अवाम ने हर दफा ये इलेक्शन मेरे साथ इन लोगों ने की है ना, रिजल्ट तो इनको मिला है ना। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के क़यादत में पूरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो है वो मुत्तहद है, और हर मर्तबा जिस तरीके से मैंने आपको बताया 2008 में अपोजिशन के पास क्या सीटें थी और 2024 में क्या, तो इंशाल्लाह फ्यूचर में भी 2029 दूर नहीं है, इंशाल्लाह फिर ये मैदान होगा। ॾिसो, बहितरी जी गुंजाइश हर मैदान में हूंदी आहे। हिकिड़ो एक्शन जेको आहे उहो पुलिस खे चयो वियो आहे त नार्कोटिक्स जे ख़िलाफ़ प्रॉपर एक्शन खयो वञे, छो जो इहो के गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां ताईं महदूद थी वेंदा आहिनि। का गफ़लत अहिड़ी हूंदी आहे जेका नसलुनि ताईं हलंदी आहे। नार्कोटिक्स जेकॾहिं उन में गफ़लत कई थी वञे, इहा तव्हां असांजी हयाती ताईं महदूद न रहंदी, इहे नसलूं तबाह कंदी। त असां नसलुनि जी बका जे लाइ अदी फरियाल जेको आहे चेयरमैन साहब आसिफ ज़रदारी साहब हिकिड़ो एफर्ट्स वरितियूं आहिनि। इंशाल्लाह तव्हां असां सभिनीनि जो ते बि फ़र्ज़ु थो पए, सिर्फ़ु हुकूमत ते न, छो जो असां नशो जेको आहे उहो इहो न ॾिसंदो त हे औलाद जेका आहे हुकुमरान धुर जी आहे, या हे औलाद जेका आहे कंहिं सहाफ़ी जी आहे, या हे औलाद जेका आहे कंहिं बिज़नेसमैन जी आहे या कंहिं ब्यूरोक्रेट जी आहे। अल्लाह पनाह ॾे, तव्हां असां सभिनीनि जी ज़िमेदारी आहे त पंहिंजी सिर्फ़ु पंहिंजी औलाद जो न, ॿिए जी औलाद जो बि ख़ैरु घुरूं। इन सभिनीनि ते सिर्फ़ु हुकूमत ते हणी न वेहूं त हुकूमत हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदी। तव्हां असां सभु हिन मुआशिरे जो हिसो आहियूं, असां सभिनीनि जे एफर्ट्स सां इहा जेका आहे एफर्ट्स जेके आहिनि कामयाबु थींदा।